वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण भरिसां बुरड़ावाद ते सीरतुल नबी कॉन्फ्रेंस जे उनवान तहत सालियाना अज़ीम जलसो कारी खादिम हुसैन मुगेरी जी अॻवानी में मुनक़िद कयो वियो। हिन अज़ीम जलसे में इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं हिन अज़ीम जलसे में उलमा इकराम मौलवी अब्दुल कादिर मुगेरी, मौलाना अब्दुल गफ़ार, मौलाना इसाक हैदरी, शेरी ज़बान हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी खसूसी खिताब कंदे चयो त असांखे घुर्जे त दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी लाइ आकाए दो आलम जी सुनत मुबारक ते अमल करे ज़िंदगी गुज़ारण घुर्जे। असां मुसलमान सभु पाण में भाइर आहियूं। असांखे घुर्जे त अलाह पाक जी इबादत करियूं, अलाह पाक जी रसी खे मज़बूती सां पकड़ियूं ऐं तौबा करियूं, ग़रीबनि जी मदद करियूं। जॾहिं त हिन अज़ीम जलसे में नात ख़्वाननि इज़ारुल हक़ सिद्दीकी, वकील अहमद फारूकी, महमूद मुस्तफ़ा ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ते नात ख़्वानी करे मौजूद माण्हुनि जूं दिलियूं ठारे छॾियूं। जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ामकारी उस्मान मुगेरी, वफ़ा अकील मुगेरी ऐं रज़ाकारनि पिण सरअंजाम ॾिना। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।